हुक्मरान चाहता होगा नहीं तो पापा बताने आप मुझे तकलीफ का कौन दी मैंने मुझे पी खतरा उन्हें कमेटी से तकलीफ अरे ये देखो पहली इज्जत नीलाम कर बैठा हमने ना जब पहली बाहर ना लाई केरी न कोक मत ना दिया ये पहले तो औरत में नहीं हाथ दाव चल रहा है इनके दाम मल के दिया ना लगे पता नहीं कदा कपड़ा ये रखे सब पुलिस आ गया सारे कपड़ा ताई हटे पुलिस आ गया ऐसा खामोश पुलिस आ गया उन्होंने मालूम बताया है पुलिस आ गया मारो होटल का सब लोग समझे अच्छा हियर बात साइन होती है ऐसे के सेविंग होते हैं यार नहीं के कारण नहीं डाट दिले में गुजरी आई तो मता यार रासदीदार जी खोलो हुजे तो जे करे असा जे कपड़न ताई पोता दशा ते अज 3 आयु 5 आयु तो साथे हजारन जी तादाद में सिंधी औरतन के न वठींदा से वठी अचे सघूं था पर हिन वक्त असांजो मक़सद अजीम आहे असांजा माण्हू उन्हनि वटि असां पंहिंजो तीरनि भाइरनि जे लाइ निकितल आहियूं कंहिंखे बि इहा न हुजे त असां कमज़ोर थींदासीं जो पीउ हूंदो आहे पर हिन रियासत जो को पीउ बि कोन्हे न जंहिंखे असां चऊं त पंहिंजी हिन औलाद खे संभाले जो को पीउ बि कोन्हे न हिननि खे ख़बर असांजो वक़्तु आहे असांखे सब्र करणु आहे असां कयूं था असांखे पंहिंजा माण्हू बाज़ाब कराइणा आहिनि पर हिन जो हिन मां केरु एतिरो न वठे त असां कमज़ोर थिया आहियूं असां झुकिया आहियूं या असां झुकंदा